अचो पुट। अंकल गाड़ी जो लॉक न तो खुले। अरे पुट तव्हां वॾनि जी आसीस वठो, वॾनि खे मञींदा अचो त सभु कम रास थियनि। हीअं रस्ते ते न बीहणो पयव। अॼुकल्ह पीढ़ियूं गाॾी मिली चाबी हईं ऐं हल। वॾनि खे बि मञो, वॾनि जी आसीस वठो। की न अॼुकल्ह वांगुरु शादी कई न आहे 8 ॾींहंनि खां पोइ चई अलॻि थियो, वॾा वीचारा हुते वेठा हुजनि। तव्हांखे हेॾो महिनत करे पढ़ाए लिखाए सम्झू बणायूं की न उन्हनि खे छॾे करे निकिरी था वञो। वॾनि जी आसीस वठण बि ज़रूरी आहे। उन्हनि खे घर में रखो, भले वॾा आहिनि कमु न कनि पर वॾा ज़रूरी आहिनि घर में। अॼुकल्ह जूं पीढ़ियूं ॾिसनि कोन थियूं वॾनि खे, या उन्हनि खे अनाथ आश्रम में छॾे थियूं अचनि, या उन्हनि खे उते घर में छॾे पाण अलॻि था थी वञनि। त उहे सम्झ अचे किथां अॼुकल्ह। त पुट वॾनि खां सम्झो कुझु, भले पोइ उहा ज़िंदगीअ जी गाॾी हुजे चाहे पेट्रोल जी गाॾी हुजे, त उहो वॾा ई सम्झाईंदा भई कीअं हलाइबी आहे उहा गाॾी। सम्झे पुट, वॾनि जी आसीस ज़रूरी अथव। बिल्कुलु ज़रूरी आहे साईं। जय झूले। जय झूलेलाल। अलाए छो मां खां पुछो मथो ख़राबु करे छॾियईं।